कधी दाह दर्द मां सद उन अल्लाह के, कधी दाह दर्द मां सद उन हिक अल्लाह के। जमी आसमां जह बनाया सद उन शहनशाह के। सिराज वठ उन जी राह के, जंहिंजो ॾिहन में ॾहकारवा। हो तक जाइन हिसाब आऊं ॾोही आहियां, हो तक जाइन हिसाब आऊं ॾोही आहियां। मेरे हिन वजूद में नाहे कोई सवाब, ॾींदुस कहिड़ो जवाब पंहिंजी हर हिक ॾोह जो। मेरा सोहना नबी शाना वाला, मेरा सोहना नबी शाना वाला, की सोहने दी मैं गल करां है उचिया माना वाला। ततड़े दी टुरे जे जानी बादल छांव करें देहन, ततड़े दी टुरे जे जानी बादल छांव करें देहन। जहड़े रस्ते गुजरे जानी वणु भी सलामी देंदे हन। जा सोहने दा में ना ठरा है उचिया माना वाला। काबिल सर एहतराम वाजिबुल एहतराम मुझा अजीज दोस्तों भाइरों बुजुर्गों, मां अल्लाह तबारक व तआला जी कलाम मुक़द्दस मजा हिकड़ी आयत करीमा अवां दोस्तन जे खिदमत आलिया जे अंदर तिलावत कई आहे। रब जी दरदुआ है तो अल्लाह तबारक व तआला मुखे सही माना में समझाइण जी ऐं अवां दोस्तन के सही माना में समझण जी तौफीक अता फरमाए। मेन मकसद अमल आहे। मां भी 11 बजे जो पहुतला मीरपुर माथेली प्रोग्राम हो, भी के बे दोस्त के मोकिलियोसीं। पाड़े जो जलसो आहे, वरी ठरी मीरवा प्रोग्राम आहे। बुजुर्ग घणा मुख्तसर इंशाअल्लाह। अल्लाह तबारक व तआला मुझी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ़ आवरी साईं जिन जो ही जानी माली तावन रब सी पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर मकबूल फरमाए। सब चो आमीन। अज़मत कुरान जे उनवान सां ही प्रोग्राम रिथियल आहे। मुख्तसर अर्ज़ थींदो, जेसी ती अल्लाह जो कुरान बाकी आहे त दुनिया जो जहान बाकी आहे। जॾहिं हिन कुरान मजीद के आबाद करण वारा, कुरान मजीद पढ़ण वारा, पढ़ाइण वारा, ही मस्जिदूं ही मदरसा खत्म थी विया, पढ़ण पढ़ाइण वारा न रहंदा त रब जो कुरान भी हलियो वेंदो। अल्लाह जो कुरान हलियो वियो त दुनिया जो जहान खत्म थी वेंदो। दुनिया जे जहान में आहिनि टे शयूं। हिकु ख़ल्क़ींदड़ ख़ालिक आहे, ॿियो मख़लूक आहे। टी एड़ी शय आ जेका न ख़ालिक आ न मखलूक आ। आसमान मखलूक आ, जमीन मखलूक आ, ढोर जानवर पखी परिंदा इंसान जिन्न मलाइक ये रब जी मखलूक आहिनि। इन्हनि खे ख़ल्क़ींदड़ हिकु ख़ालिक आ। ॿी अहिड़ी शय आ, टी अहिड़ी शय आ जेका न ख़ालिक आ न मखलूक आ। उहा कहिड़ी शय आ? उहा अल्लाह जो कुरान। ये रब जी सिफ़त आ। कुरान हुयो, कुरान आहे, कुरान रहंदो। जंहिंजी निस्बत अल्लाह ॾे थी पवंदी आ त अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी हिफ़ाज़त फरमाईंदो आ। हिका बैतुल्लाह, ॿियो रसूलुल्लाह, टियों कलामुल्लाह, चौथों वलीउल्लाह। काबतुल्लाह जी निस्बत काॾे आवा? अल्लाह ॾे। रसूलुल्लाह जी निस्बत काॾे आ? अल्लाह ॾे आ। कलामुल्लाह जी निस्बत काॾे आ? अल्लाह ॾे आ। वलीयन जी निस्बत काॾे आ? अल्लाह ॾे आ। मां अवां खां पुछां तो, जंहिंजी निस्बत, जंहिंजो जोड़, जंहिंजो ताल्लुक, जंहिंजो गांढापो रब सां हुजे, उनखे को लोॾो ईंदो? हा वाह। अल्लाह पाक तो कुरान में फरमाए, कुरान खजानो भी मां अल्लाह जो आ, हिफाजत भी मां रब पाण कंदुसि। अल्लाह पाक आलमन हाफ़िज़न जे सीने में भी कुरान जी हिफाजत कई। ॾाढे न चो सुभान अल्लाह। अल्लाह अकबर कबीरा। अवां खे मालूमात आ जॾहिं अल्लाह तबारक व तआला जे काबे जे मथां नज़रत कजा, अब्रे ज़ालिम काबे के मिटाइण जे लाइ लश्कर समीर उन जगह ते पहुतो आ जेका मिना ऐं मुज़दलिफ़े जे विच जी वादी आ। मुहस्सिम तुंहिंजो नालो आ।
उलमा का बुधंदा नजर तक जा अबरो ज़ालिम आयो पांजो लश्कर कहीं आयो मक्के में ऐलान कंदो पियो ओ मक्के वारो मुझो तवा सा झेड़ो ना आए मुझो तवा सा झगड़ो ना आए नजर तक जा चौंदो पियो मां काबतुल्लाह के दाहिण जे लायो पतो पियो मुझे मोहम्मद मुस्तफा जे दादे जनाबे अब्दुल मुत्तलिब के जेको काबतुल्लाह जो मुतवल्ली खिदमत गुज़ार नजर तक जा जनाबे अब्दुल मुत्तलिब साईं इंदो पियो अबरो ज़ालिम जनाबे अब्दुल मुत्तलिब जा उठ काए पांजे हवाले क्या इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दादे जनाबे अब्दुल मुत्तलिब के पतो पियो अबरे ज़ालिम ने आयो अबरो चोंदो पियो काबतुल्लाह जो मुतवल्ली तू चे मुतवल्ली तमाया खिदमत कंदड़ तू खिदमत कंदड़ तमाया मुअज्जिन तू मुतवल्ली तू चे हा जनाबे अब्दुल मुत्तलिब के चोंदो पियो तो के काबतुल्लाह जी परवाह ही ना है मां त काबे के मिटाण जे लायो तो के द पांजे उठन जी लगी पईया जनाबे इमामुल अंबिया मुझे मोहम्मद मुस्तफा जो डाडो जनाबे अब्दुल मुत्तलिब चोंदो पियो उठन के छडाण मुजी जिम्मेवारी काबे जी जिम्मेवारी मुझे अल्लाह दिया चौन सुबहान अल्लाह मां तफसील में कोन पे वन्या जडे जनाबे अब्दुल मुत्तलिब साईं पांजा उठ छडाए इंदो पियो सीरत जे किताबन में इंदो नजर कजा जनाबे अब्दुल मुत्तलिब साईं इमामुल अंबिया मुझे मोहम्मद मुस्तफा जे अम्मा आमिना दे आयो मां बादन में चोंदो जेकर इबादत वाले मैदान में मुझे करीम मोहम्मद के भेटी ने नबी जड़ो आबिद ना है जेकर ज़हद वाले मैदान में मुझे मोहम्मद के भेटी ने नबी जड़ो ज़ाहिद ना है जेकर इबादत वाले मैदान में मुझे मोहम्मद की बेटी ने नबी जड़ो आबिद ना है जेकर हिकमत वाले मैदान में मुझे मोहम्मद की बेटी ने नबी जड़ो हाकिम ना है जेकर असमत वाले मैदान में मुझे करीम मोहम्मद की बेटी ने त नबी मोहम्मद करीम जड़ो मासूम ना है दादा तो सुभान अल्लाह जनाबे अब्दुल मुत्तलिब साईं नबी पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अम्मा आमना दे आयो अम्मा आमना के चोंदो पियो ओ पुत्रा आमना तोखे त पतो तोखे त इल्म अम्मा मावर न फौजा न लश्करा न डाडा न कुवता न ताकत अम्मा एडो अबरो ज़ालिम आयो जनाबे अब्दुल मुत्तलिब के पतो जे बार जे करे सिज पियो आमना जी सलामी ने जे बार जी करे चंड पियो आमना जी हाज़री भरे अम्मा आमना के चोंदो पियो पुत्र आमना गिलाफे काबा के पकड़े करे तू हथ का अल्लाह तबारक व तआला तुझी दुआ के रद्द न फरमाइंदो नजर कया ओडे अम्मा आमना हथ कया नजर तक जा अल्लाह तबारक व तआला काबतुल्लाह जी हिफाजत कया ना खोल रब जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलम तर कैफ फ़अल रब्बुका बिअस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तज़लील व अरसला अलैहिम तैरन अबाबील चौन सुभान अल्लाह नजर तक जा अल्लाह पाक पांजे कुरान में तो फरमाए जेकर अल्लाह तबारक व तआला के जी मदद करण चाही दुआ अल्लाह पाक पान त लही को नहीं दुआ अल्लाह पांजे लश्कन का हिफाजत कराइंदो आसमान रब जो लश्करा जमीन रब जो लश्करा पखी परंदा रब जो लश्करा ढोर जानवर रब जो लश्करा जिन्न मलाक रब जो लश्करा फमाई वमा यालम जुनूद रब्बिका इल्लाहु मा रब करीम जा एदा तवला लश्करत तमा के पतो ही ना है तमा के इल्म ही ना है नजर कजा अल्लाह तबारक व तआला एड़ा तपखी मोकलिया ब पथरियों पेरन में एक वात में जे जगह तो हाथी पे के लगे त टुंग पई कई वने सोराख पई कई वने अल्लाह पाक पांजे कुरान में तो फरमाए अबरे के ये बर्बाद कयो मा जे ओलड़ गाह थींदो आ
कंहिंजी कुवता रब करीम जी ताक़त पहिरें नंबर ते बैतुल्ला बे नंबर ते रसूलुल्लाह जॾहिं अल्लाह तबारक व तआला जे नबी इमामुल अंबिया मुझे रहबर रसूलुल्लाह जे मथां मक्के दे काफ़िर ज़ालिमन काह कया इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा के रब फरमाया हबीबा जी मुझा अल्लाह मक्के के अलविदा चवणो मक्के के शरणो हिजरत करनी अल्लाह मां मक्के के कीअं छॾियां मुझा करीम रब अल्लाह हथ जे गरार जेतरी जगह ना है मां पांजे घर मो कीअं निकरां रब फरमा मुझा हबीब गणती न कर घबराए ना फरमाए वमा रमईत इज़ रमईत वलाकिन्नल्लाह रमा हबीबा पत्थरें जी मुठ बण तुंहिंजो कमा ज़ालिमन दे उछलण तुंहिंजो कमा अंधो मां पियो बनाया मुहम्मद मुस्तफा जी अल्लाह तबारक व तआला इन्ही टाइम ते भी जो हिफाज़त फरमाई चो न सुभान अल्लाह के अजीब के अल्लाह वारे अजीब जुमला चया डाड्या तो सुभान अल्लाह शाजू भेटू साजो सोरा मुझो भी आवाज वेठल थोड़ी तबियत भी सही नहीं न इंशाअल्लाह असा जो वरी डाडे तो सुभान अल्लाह शाजू भेटू साजो सोरा चरिया चाहो मुझो पुनलो ओरा हिता चाहो मुझो पिरियोरा शाजू भेटू साजो सोरा शाजू भेटू साजो सोरा अरे चरिया चाहो मुझो पुनलोरा चरिया चाहो मुझो नबीयोरा थयो ही शेर ना दिह जो दिठ में चंड रात चोॾीअ जो थयो ही शेर ना दिह जो दिठ में चंड रात चोॾीअ जो चंडो चोॾीअ जो भी चोरा चंडो चोॾीअ जो भी चोरा अरे चरिया चाहो मुझो पुनलोरा अरे चरिया चाहो मुझो पुनलोरा काथे काथे खाकी काथे नूरी हिते कहीं जी अदा पौंदी पूरी काथे खाकी काथे नूरी हिते पवंदी कंहिंजी पूरी अजायो कयो तव्हां बोरा अरे चरिया चाहो मुझो पुनल ज़ोरा चो न सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा जी हिफाजत कया 3 नंबर ते नजर कजा चो कलामुल्लाह अल्लाह तबारक व तआला कलामुल्लाह जी भी हिफाजत कया मुहम्मद मुस्तफा दे तोरे हाज़िर जो वाक़ियो नजर कजा अल्लाह अकबर कबीरा जने इमामुल अंबिया मुझे रहबर रसूलुल्लाह कुरान मजीद दी सच्चाई बयान कया मक्के दे काफ़िरन के पदो अबू जेल के हाल गवाल कर लगा अबू जेल इंदो पियो इमामुल अंबिया मुझे रब रसूलुल्लाह के चोंदो पियो मोहम्मद तू त पांजे किताब नी सच्चाई बयान कंदो पियो चोंदो पियो मुझे किताब जेड़ो कोई किताब बनाए न सकंदो मां दावा पियो कया तुझे किताब जेड़ो मां पियो किताब बनाया नजर तक जा अबू जेल जो खास चमचो इब्ने नुकैया ते जो नालो इब्ने नुकैया टप जई करे अबू जेल के चोंदो पियो 40 ॾींहं जे अंदर मुहम्मद मुस्तफा जे कुरान जेड़ो मां किताब पियो बनाया बाकी पेनियूं भी आणे ने याने कलम भी आणे ने लिखण वारियूं शयूं भी आणे ने 40 ॾींहं पूरा थिया इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी नजर तक जा इब्ने नुकैया के रास्ते में मिलियो जे ए इब्ने नुकैया तोरा त ॾींहं पूरा थिया ओडो वरी अबू जेल के खबर पईया कावड़ जो इज़हार कंदो पियो इब्ने नुकैया के चोंदो पियो ए इब्ने नुकैया तू त मुजी लज लाए छडिया मां मोहम्मद नबी सा वडी हाम खणी आयो वडी ड्रार खणी आयो तो आरो त टाइम पूरो थियो इब्ने नुकैया चोंदो पियो अबू जेल मुझे घर जे अंदर त नजर त पाए जे छा रखियो तुझे घर जे
अंदर वाक़े जे तफसील में कोन पियो वञा। अबू जहल इब्न नुकैया जे दरवाजे ते आयो, हिय जो घर जो कमरो जो खोले नज़र जो करे इब्न नुकैया चोंदो पियो आ लिखी लिखी कलम टोड़े छॾिया मां कुरान त पंहिंजे जगह दे पर आयत भी मां बनाए कोन सघियो आ। मोहम्मद मुस्तफा दुश्मन पंहिंजे जगह ते आ। अॼु मांखे भी पक पइजी वई मोहम्मद भी सचो त मोहम्मद करीम जो कुरान भी सचो। आखिरी गाल चौथे नंबर दे वलीउल्लाह अल्लाह तबारक व तआला वलियन जी भी फरमाइया वक्त जो ज़ालिम बादशाह दकियानूस तेनो नालो आ। उलमा खां वाक़िया त ॿुधंदा हिक पासे ॾऊं पुत रखियूं वेठो आ ॿिए पासे ॾऊं पाण वेठो आ विच ते बाहि बारियूं वेठो आ चवंदो पियो आ जेकॾहिं को मुंहिंजो सजदो कंदो पुत जो सजदो कंदो त आज़ादी जो फ़ैसिलो कंदो मार जेकॾहिं को मुंहिंजो सजदो न कंदो बुत जो सजदो न कंदो बाहि जो बल्लू बनाईंदो माल नज़र कजा। अल्लाह तबारक व तआला सत जो नौजवान तौहीद जा मुजाहिद तौहीद वारा मुजाहिद पैदा फरमाया। चौंदा पिन ज़ालिम सजदो उन रब जो थींदो जे दुनिया जे जहान के खलकियो आ। सजदो कंहिंजो हक़ आ कंहिंजो हक़ आ रब करीम जो हक़ आ। नज़र कजा जिने मेह चरंदी आ कंध हेठ करे चरंदी आ बकरी गांव खाईंदी आ गर्दन हेठ करे खाईंदी आ शींह जड़ो ताकतवर जानवर खोराक वठंदो पियो आ गर्दन हेठ जिने वारो आयो हज़रत इंसान जो जो त रब इए पियो फरमाए सजदे वारी सूरत रोज़ी जे सामू न बनाए जा रज़ाक जे सामू बनाए जा। सजदो कंहिंजो हक़ आ रब करीम जो हक़ आ। सुबह जी नमाज में सजदो आ ज़ोहर नमाज में सजदो आ असर नमाज में सजदो आ मगरिब नमाज में सजदो आ फजर नमाज में सजदो आ इशा नमाज में सजदो आ। एक एड़ी नमाज आ जिमें सजदो ना है वा केड़ी नमाज आ जनाज़े जी नमाज आ इन में सजदो ना है। नज़र कजा अबू बकर जो जनाज़ो आ सजदो ना है उमर जो जनाज़ो आ सजदो ना है उस्मान जो जनाज़ो आ सजदो ना है मुझे मुर्शिद अली जो जनाज़ो आ सजदो ना है 5 फुट जमीन का मथे जनाज़ो पियो आ सजदे जो के हक़ ना है पोइ 6 फुट जमीन में वञण खां बाद तो के सजदे जो हक़ कंहिं ॾिनो आ पतो पयो त सजदो हक़ जो अकेले अल्लाह जो आ। बैतुल्लाह जी हिफ़ाज़त रब फरमाए कलामुल्लाह जी हिफ़ाज़त रब फरमाए रसूलुल्लाह जी हिफ़ाज़त रब फरमाए वलियन जी हिफ़ाज़त रब फरमाए। रब से कुरान में फरमाईंदो पियो आ फरमाए इन्ना नानु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून। चौन सुभान अल्लाह से पांजे कुरान में फरमाए दो पियो आ कुरान खजानो भी मां अल्लाह जो आ त हिफाज़त भी मां रब पाण पियो फरमाया। ए खत्म नबूवत जो मुहाफ़िज़ केरा अल्लाह पाण कया जेकरे खत्म नबूवत वारो कम अल्लाह तबारक व तआला चोरन को वठे त रब जी मर्ज़ी आ। जेकरे अल्लाह तबारक व तआला खत्म नबूवत वारो कम आलमन का वठे त रब जी मर्ज़ी आ। उलमा का ॿुधंदा आखिरी वाक़ियो मौलाना मोहम्मद अमीन उकाड़वी रहमतुल्लाह अलैह जो वाक़ियो आ। अक्सर असांजा दोस्त चवंदा आहिनि इहो वाक़ियो मौलाना अताउल्लाह साहब बुखारी जो आहे नन्ना हे मौलाना मोहम्मद अमीन उकाड़वी जो वाक़ियो आ जिने उकाड़ा जे अंदर खत्म नबूवत जो प्रोग्राम रखियो आ। नज़र तक जा उकाड़ा जा कादियानी चवण लगा कि खत्म नबूवत जो प्रोग्राम न थींदो नबी जे सीरत जो प्रोग्राम न थींदो। मौलाना मोहम्मद अमीन उकाड़वी रहमतुल्लाह अलैह नज़र कजा वक्त जो धाड़ेला उलमा का वाक़िया त ॿुधंदा नूरो तेजो नालो आ। मौला मोहम्मद अमीन तो फरमाए आलम जो वफद नूरे धाड़ेल दे पहुंचो आ। अल्लाह तुझे कुदरत तो मां कुर्बान वन्या जे धाड़ेल खां नबी जे इज्जत जा कम वठे तो हो कादर आ। मौला मोहम्मद अमीन उलमा जी वफद वारी सूरत में नूरे धाड़ेल वर पहुंचा के जिन्ना जा कम त तू डाडा कया धाड़न जा कम त तू डाडा कया जबर जुल्म जा कम त तू डाडा कया हे नबी जे इज्जत जो मसलो आ। बिल्कुल असा जो आ पाकिस्तान असा जो आ कादियानी जलसो कोन पिया करण हलड़े नूरा तुझे असमतों भी मां कुर्बान वन्या। नूरो धाड़ेल चोंदो पियो आ ओ मौलवी बबे हाना जे मिनट कजा सुकून नी हे जलसो मुल्लन जो ना है जलसो नूरे जो आ। नजर कजा कादियानी जे दर दर ते वनी करे वक्त जो धाड़ेल चोंदो पियो आ हाल न वई थव मता चो त आलमन के जलसो कोन
ईंदा दे ए मुल्लन जो जलसो ना है ए नूरे ढाड़ेल जो जलसो आ जेकरे तवा रुकावट जलसे में पणियो मां भी कसम पियो खणा त धुएं जी धप तवा जे घर में न वेंदी यो नूरो ढाड़ेल नज़र तक जा सारी रात आलम नबी जो शान बुधायो मकाम बुधायो मौला मोहम्मद अमीन तो फरमाए कुछ अरसे का बाद नूरो ढाड़ेल मुझे मदरसे में चेहरे ते सुन्नता मथे ते दसारा हाथ में तस्बीहां मौला मोहम्मद अमीन तो फरमाए चवन लगो मौलाना मां के सुञाणे थो या ना नजर तक जा मौला मोहम्मद अमीन तो फरमाए मां चयो मां त तोखे कोन पियो सुञाणा चे मुल्ला तव्हां त पंहिंजो कम कढियो हाणे कीअं सुञाणींदो मां सागो नूरो हां जे काजन के धमकायो हो जे तव्हां सारी रात काजन के गारियूं ॾिनियूं नबी जे इज्जत जा तराना बुलंद कया नूरे ढाड़े लजे अखियुनि मां पाणी वही आयो चे ओ मौलाना मोहम्मद अमीन गुनाहगार त ॾाढो आ ज़ानी त ॾाढो आ शराबी त ॾाढो आ पर इन जलसे जो दिफ़ा कंदे मां निंड कयमि इमामुल अंबिया रहबर रसूला जी दीदार थियो इमामुल अंबिया पंहिंजे नबूवत वारो हथड़ो मुबारक मुझे मथे ते घुमाए नबी पाक फरमाए नूरा अॼु वाह जो तू कम कयो आ अॼु मोहम्मद तो सां रोज़े में राज़ी या रब अरशन ते राज़ी आ नूरो ढाड़ेल चवंदो पियो आ जने मां निंड मां बेदार थियो आ इएं पियो लॻे जन मां उॾंदो पियो आ ॼण त मुंहिंजी दिलि नरम बणिजी वई मौलाना अॼु खां बाद ढाड़नि जा कम छॾिया अॼु जेसीं ताईं जान में जान बाक़ी आ त नबीअ जे इज़्ज़त जो नूरो दिफ़ा कंदो रहंदो नारे तकबीर खत्मे नबुव्वत अल्लाह तबारक व तआला असां समूर के अमल जी तौफीक अता फरमाए टाइम भी मुख्तसर आ मांखे भी काथे पहुचणो बहरहाल मां पंहिंजे बयान के इज्जत में बच्चन में जिंदगी में आबरू में बरकत फरमाए व मा अलैना।